पाणे ही जल जलालहू पाणे ही जान जवाल पाणे ही सूरत पेरीअ जी पाणे ही हुस्न कमाल पाणे ही पीर मुरीद थई पाणे ही पंहिंजो ख्याल सब ही हाल मजा ही मालूम थिए Assalamu alaikum guys, I'm Danish Mahdi. I hope you have subscribed my YouTube channel if not yet and kindly subscribe it and share it with your friends. Guys, अॼु को जेको vlog आहे it's going to be a special one. छो त असां हिकु अहिड़ी हस्ती हिकु अहिड़ी शख़्सियत जी मज़ार जी तरफ़ असीं वञी रहिया आहियूं जंहिंसां मां कई सालनि खां वठी करे हिकु क़िस्म जी स्पिरिचुअल बॉन्डिंग ठाहिण जी कोशिशि कयां थो पियो ऐं उहा जर्नी अञा ताईं कंटिन्यू आहे ऐं अॼु जेका सो मूं सां गॾु मौजूदु आहे मिस्टर तारिक दिलबाणी जी लतीफ़ बाबा जी लतीफ़ सदा जी हेॾा मूंसां मौजूदु आहे सफ़ीर कलोड़ो साहब ऐं हेॾा अब्दुल कदीर बुरो ऐं हेॾा मुंहिंजो क्लासमेट जेका सो फैसल अहमद So guys, I hope you will enjoy today's vlog. हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं हैदराबाद में हितां असां गाॾी ते वेंदासीं बिट शाह ऐं बिट शाह में जेका सो जेको रस्तो वग़ैरह आहे असांखे कुझु बि ख़बर कोन्हे को सॼो असांखे गाइड कंदो अब्दुल कदीर बुरो पोइ जाॾे जेका असांखे वठी वञो असां सभु ॿुधायासीं तो गाइस लोकल बस में ख्वारी अल्ट्रा प्रो मैक्स का बाद में फाइनली असां पहुची वियासीं शाह जेका तो बिट शाह में ऐं हाणे असां वेंदासीं बिट शाह तव्हांखे बिट शाह घुमायूं था तो गाइस बी विद अस होप यू विल एंजॉय दिस व्लॉग सो गाइस फाइनली असां हाणे शाह साईं जे रोज़े जे बिल्कुलु साम्हूं असीं बीठा आहियूं ऐं हिते आउं लास्ट टाइम आयो हुयुसि 2016 में शाह लतीफ़ स्काउट सां ऐं उन वक़्तु बाक़ाइदा मां मेले जे दौरान कुझु शयूं अहिड़ियूं ऑब्ज़र्व कयूं ऐं एक्सपीरियंस कयूं जेके मतिलबु वॾो हिकिड़ो रोल प्ले कयो मुंहिंजी ज़िंदगी में ऐं हिन वक़्तु आउं वरी सेकेंड टाइम आयो आहियां ऐं जेका सो तमामु घणो असीं इंजॉय बि कंदासीं अंदरि ऐं लतीफ़ साईं जी जेका शाइरी आहे ऐं उनजो जेको लेसन आहे उन में उन्हनि खे बि जेका सो इंटरप्रेट करण जी कोशिशि कंदासीं छो त शाह साईं हिकु यूनिवर्सल पोइट आहे हिकिड़ो अहिड़ो पोइट आहे जंहिंजूं जेके शाइरी जूं कॉन्टेक्स्ट जूं डायमेंशन्स आहिनि उहे मल्टी आहिनि यानी उहे कंहिं हिकु ज़माने ते या हिकु कंहिं ख़ासि इलाइक़े जे लाइ न बल्कि पूरी दुनिया जे लाइ बल्कि पूरी हर ज़माने जे लाइ आहिनि छो त हुन में आलम सभु आबाद करण वारो फ़लसफ़ो बि समायल आहे त तारीख़ तव्हांखे छा थो लॻे शाह साईं जी शाइरी जे हवाले सां थोरो तव्हां ॿुधायो त वरी पोइ असीं अंदरि वञूं यार साईं शाह लतीफ़ भिटाई जी जेका शाइरी आहे उहा अमन जी शाइरी आहे उनखां अलावा साईं जी शाइरी रूहानी शाइरी आहे बिल्कुलु माना जेका साईं जी शाइरी सां जेकॾहिं तव्हांजो नातो थी थो वञे त तव्हां ज़िंदगी भर हलंदो इहो फ़लसफ़ो तव्हांजी ज़िंदगी सां साईं शाह साहिबु अहिड़ो कनेक्ट थींदो पोइ मोटिवेशन हुजे या तव्हां गमगीन थियो तव्हां यार ॿियो को मसइलो अचे थो माना साईं जीअ लतीफ़ माना मां चवंदुमि जीअ लतीफ़ हलूं था अंदरि वधीक ॾिसूं था साईं जीअ लतीफ़ पतंगनि पहो कयो मिड़िया मथे मच पसे लहस न लचकिया सड़िया मथे सच संदा गिचनि गच वीचारनि विझाए
हिते सरकार चए थो ॾे बि सही डर बि सही कंब बि सही पाण खे सरकार चए थो घटि कयो ॿिए खे मथे कयो सरकार को नूर वसे न उहो ई नूर करबला जी सूं खई आहे सरकार चए थो त ॾाढी रत रतियास रंद त मोती जिन जा ककरा करबला जा फटनि खां रत थोड़ा अली थी वियास मादर थी मिलियास भले कया माफ़ इहो इन जे करे चयईं जो सरकार खे जंहिंमहिल जो इमाम असगर साईं जो खून मुबारक मिलियो न ज़मीन वरितुसि न आसमान वरितुसि पोइ सरकार चहिरे मुबारक हणी छॾियो हिते सरकार लतीफ़ साईं चए ॾाढी रत रतियास रंद त मोती जिन जा ककरा करबला जा फटनि खां रत थोड़ा अली थी वियास मादर थी मिलियास भले कया माफ़ ख़ालिक बदिले तुंहिंजा दाइम क़ाइम भरी आहिनि जे पल्लो पाई खावंद खाली न करी हुसैन पाक जे सजदे कर भिट ते भेरो सुहारे सैयद जो देखली देरो तुर्त में तेरो मतलब मरे पूरा थिया सिपत भरिया सिपत किपत की न करियो थोरे घणे ॾेहणे माण्हू वञनि मरियो तेसी कुर्ब कयो जसी जरायो जान अख पिरी जी अख में इहो आहे कुठलनि जो कमु लाहे ॾीस लतीफ़ चए सिसी सुधो चम निकिरी वञे से दम पोइ बि अख पिरी जी अख में फ़क़ीर नाम अलाह जो आखन मरी सभु अंधा लाहे ॾीस लतीफ़ चए खाणनि जा कंदा हादी जे हथां पिटनि कीन पिरायो पंहिंजी माउ खे ख़तमु करे तूं जी तरफ़ अचणु आहे ॿिए जी तरफ़ अचणु आहे पंहिंजो पाण खे ख़तमु करिणो आहे पंहिंजी ज़ात खे सुञाणणो आहे हुनखे फना करिणो आहे असीं फ़क़ीर साईं सां कचहरी कईसीं फ़क़ीर साईं महिरबानी Also, we are also Muslim from Turkey, so we enjoy our time in Pakistan and the shrines like that, and we hope to come back to Pakistan again. Thank you very much. Did you enjoy the music called Why of Shah Sain? Well, the music is different than we are used to, but still it doesn't sound negative to us. We enjoy it, but maybe not as much as you enjoy it. We don't understand the words, so but still very nice music. Oh, it is different. Dancing dervish music is another music, but this is also nice music. You feel. So guys, हाणे असां मौजूदु आहियूं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे मुजस्मे स्टेचू ऑफ शाह साईं जे जेका आहे सो वेझो ऐं तव्हां ॾिसी सघो था कि मुंहिंजे पोयां स्टेचू आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो ऐं हेठां ढंढ आहे हेठां ढंढ जो जेको पाणी आहे उहो मतिलबु काफ़ी ख़राबु आहे छो त हुनजो ख़्यालु वग़ैरह कोन थो करे वञे थो शायदि ऐं बोटिंग वग़ैरह हिते थिए पई ऐं मौसम जो की जेका आहे सो थोड़ी गर्म आहे तंहिंजे करे जेकॾहिं थधिड़ी मौसम में जेकॾहिं हिते अचिजे त तमामु ख़ूबसूरत क़िस्म जेको माहौल क्रिएट थी सघे थो बहरहाल मुजस्मो जेको आहे उहो तमामु सुठो हिकिड़ो ज़बरदस्त लुक ॾिए पियो था मुजस्मो पोयां ॾिसी सघो था असां हिते फोटोग्राफी बि कंदासीं बाक़ाइदा ऐं मूं सां गॾु मौजूदु आहे तारिक कीअं थो फील थिए ब्रो यार ज़बरदस्त तमामु बहितरीनु हाणे असां हिते ढंढ ते बि अची विया आहियूं ॾिसो था तव्हां सीन ॾिसी सघो था इहा बि तमामु बहितरीनु हुन खां बाद में असां म्यूज़ियम में बि ईंदासीं म्यूज़ियम में वेंदासीं ऐं अब्दुल कबीर बि असां सां गॾु आहे सो गाइस हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं बिट शाह म्यूज़ियम में ऐं अंदरि जेका सो मुख़्तलिफ़ जेके सिंधी राइटर्स आहिनि या जो लतीफ़ साईं ते कमु थियल आहे उन्हनि जो बाक़ाइदा पिक्चर्स वग़ैरह बि हिते पोर्ट्रे थियल आहिनि ऐं जेके असांखे ॾेखारियूं पिया शाह साईं जा जेके सुरनि जा किरदार आहिनि कैरेक्टर्स आहिनि उन्हनि खे डिस्प्ले कयो वियो आहे तव्हां ॾिसी सघो था त ससुई पुनू खे हिते डिस्प्ले कयो आहे ससुई जेका जबलनि में रणपट में रेगिस्तान में विच में वञे पई पुनूअ जे जेका सो इश्क में या वरी सुर सुहिणी जेको आहे सुहिणी ॿिया सुहिणी खे जेका सो हिते पोर्ट्रे कयो आहे So guys, this was all about our today's vlog. I hope that तव्हां जो जेको vlog हुयो उनखे बाक़ाइदा इंजॉय कयो हूंदो जंहिंमें असीं शाह साईं जी मज़ार ते वियासीं ऐं शाह साईं जे रोज़े ते वियासीं ऐं उन खां बाद में असां म्यूज़ियम बि घुमियोसीं ऐं जेका ढंढ हुई उते शाह साईं जो जेको स्टेचू ठहियलु आहे उते बि असीं व्लॉग खे रिकॉर्ड कयोसीं आई होप त तव्हां असांजा जेके बि व्लॉग्स आहिनि उन खे बाक़ाइदा इंजॉय करे रहिया आहियो वधीक व्लॉग्स ॾिसण जे लाइ ऐं वधीक इंट्रस्टिंग कंटेंट जे लाइ तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो सपोर्टर्स एंड इहो जे असांजो फीडबैक आहे डोंट फॉरगेट टू गिव योर फीडबैक एंड जे लतीफ़ जी ॿोली थैंक यू